जो ऐं मुंहिंजे समाज सिंधू समाज जो अवभाग्य है कि सिंधी समाचार राजस्थान शुरू थियो आहे। इहो चैनल तरक़ी करे विकास करे उन सां गॾु 1.5 लख साल पहिरीं जी सिंधू संस्कृति असांजे सिंधियुनि भाउरनि खे पतो ई कोन्हे। सिर्फ़ु मोहन जोदड़ो करे रहंदा आहिनि, पर मोहन जोदड़ो त कुल 1500 साल जो आहे। भॻवानु झूलेलाल 1000 साल जो आहे। असांजे जेके हींअर संत पिया आहिनि उहे 100, 150, 200 साल जा। पर सिंधी संस्कृति, सिंधी सभ्यता, सिंधु से हिंदुस्तान 1.5 लाख साल पहले की संस्कृति है, सभ्यता है। उसके बाद यूनान की, उसके बाद चाइना की सभ्यता है। लेकिन बाकी सभ्यता खत्म होते होते हो गई इस्लाम के कारण, ईसाइयत के कारण और कम्युनिस्टों के कारण। लेकिन सिंधी संस्कृति, सिंधु संस्कृति अञा तो ही जी रही आहे ऐं लगातार हले थी। पूरे देश ऐं दुनिया में सिंधी समाचार राजस्थान जो विस्तार थिए, कम वधे ऐं पत्रकारनि खे, सिंधी समाचार वारनि खे सभिनि खे आशीर्वाद, ख़ासि करके भाउ असांजे रमेश खे, जंहिं अॼु मूंखे इहा बाइट ॾियण जो मौक़ो ॾिनो आहे। वरी बि आशीर्वाद ॾेई करे सिंधी समाज के शुभकामना, मंगल कामना, बधाई बधाई बधाई। सिंधी समाचार राजस्थान के लिए बधाई का मतलब है कि ब्रह्मा विष्णु महेश की 3 की बधाई, जो हमारे मूल देवता हैं, मूल भगवान हैं। जय हिंद, जय भारत, जय श्री राम, जय श्री राम।